नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सूमरो। 8 फेबरवरी जी आम चूंडुनि जे हवाले सां गैर यकीनी सूरताल अञा सूदो बरक़रार आहे। JUI जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त KPK ऐं बलूचिस्तान में लेवल प्लेइंग फील्ड न मिली रही आहे ऐं मौलाना फज़लुर रहमान जो इहो बि चवणु आहे त खेसि इलेक्शन मुहिम न हलाइण जे लाइ नोटिस जारी कया विया आहिनि। इहो चयो पियो वञे त हुनजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। मौलाना फज़लुर रहमान इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि अख़्तियारनि जो ध्यानु छिकाईंदे चयो आहे त जेकॾहिं इलेक्शन मुहिम दौरान JUI जे कंहिं बि कारकुन खे को ज़ख़्म रसियो या नुक़सानु रसियो त उनजी ज़िम्मेवार इलेक्शन कमीशन हूंदी। मौलाना फज़लुर रहमान जो इहो बि चवणु आहे त PTI सां ज़्यादती न पर PTI खे हिन वक़्तु बि प्रोजेक्ट कयो पियो वञे। इलेक्शन 8 फेबरवरी ते थींदी या उन में तब्दीली अची सघे थी। इलेक्शन मुलतवी थियण जा बि छा के इम्कान आहिनि त अॼोके प्रोग्राम में पाण इन सॼी सूरताल ते ॻाल्हाईंदासूं। प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा, पाण पीपल्स पार्टी जा अॻुवान आहिनि, ऐं इनाम शेख साहब सीनियर तजिए निगार ऐं राइटर आहिनि। ॿिन्ही महिमाननि खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। शुरू कयूं था डॉक्टर करीम ख्वाजा साहब खां। डॉक्टर साहब, हिन वक़्तु इलेक्शन जो जेको प्रोसेस आहे उहो हलंदड़ आहे। नॉमिनेशन पेपर जेके आहिनि उहे जमा थी चुका, छंड छाण थी चुकी, रिज़र्व सीट्स जेकियूं आहिनि औरतुनि जूं या अक़लियतुनि जूं, उन्हनि में जेका आहिनि लिस्ट बि इलेक्शन कमीशन खे फ़राहम कई वई आहे। अव्हांखे कीअं लॻे थो मौलाना फज़लुर रहमान जूं जेके स्टेटमेंट आहिनि उनखां पोइ छा हिन वक़्तु बि गैर यकीनी सूरताल आहे चूंडुनि जे हवाले सां? चूंडूं मुलतवी थी सघनि थियूं, अॻिते पोइते थी सघनि थियूं। KPK ऐं बलूचिस्तान जी जेका लॉ एंड ऑर्डर जी सूरताल आहे उनखे जवाज़ बणाए छा इलेक्शन मुलतवी थी सघनि थियूं? शकील साईं, महिरबानी तव्हांजी। शकील साईं, पाकिस्तान में हर चीज़ पॉसिबल आहे ऐं इलेक्शन जो मुतालबो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं उनजी लीडरशिप बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उथंदे शर्त कयो ऐं मुख़्तलिफ़ वर्कर कन्वेंशन हुजनि या कोयटा जो पीपल्स पार्टी जो यौम तासीर हुजे या उनखां पहिरीं ज़रदारी साहब बि इहे ॻाल्हियूं करे चुका आहिनि। आसिफ़ ज़रदारी साहब असांजा 4P जा सदर। चवण जो मतिलबु इहो आहे त असां नाले वेठे बग़ैर आउं चाहंदो त ॿियनि पॉलिटिकल पार्टीज़ इलेक्शन जे बारे में जेको आहे सो जहिड़े नमूने उन जी स्टेटमेंट्स आहियूं, जीअं मसलन नवाज़ शरीफ़ साहब जॾहिं आया त लाहौर में जेको जलसो थियो उन में उन इलेक्शन जो को ज़िक्र ई कोन कयो। हाणे बि हू जेको आहे सो बोर्ड जा इजलास त करे पियो, पर जेके एग्रेसिव मुहिम हुननि जी स्टार्ट अञा ताईं कान थी आहे ऐं हू पंजाब में हुननि लाइ इशूज़ आहिनि। मौलाना फज़लुर रहमान जे जेके सो पार्टी वर्कर्स ते अॻे बलूचिस्तान में हिकिड़ी दहशतगर्द हमिलो थी चुको आहे जंहिंमें उन्हनि जा ठीकु ठाक माण्हू जेके वर्कर्स आहिनि शहीद थी चुका आहिनि। ऐं मौलाना साहब खे ख़तरो अलाए कीअं आहे जॾहिं त अफ़गानिस्तान जा तालिबान उन सां मिलनि था, उनखे दावत था ॾियनि, उनखे चवंदा अफ़गानिस्तान अचो, असांजो ठाह करायो। त हाणे हिकिड़ी दौर आहे जेका तालिबान ऐं ॿई तालिबान असीं सम्झूं था त ॻाल्हि त साॻी आहे, उहो TTP हुजे या अफ़गान तालिबान, जहिड़े नमूने शयूं नज़र पियूं अचनि। मुंहिंजो तर्जुमो आहे ज़ाती तौर ते, ठीकु आहे। त हाणे मौलाना साहब जो फरमायो बिल्कुलु उनजी ज़िंदगी ख़ुदा उनखे वॾी ज़िंदगी ॾे ऐं ख़ैरु हुजे, सभिनी जो ख़ैरु हुजे, सभु पॉलिटिकल लीडर्स, सभु पॉलिटिकल पार्टी जो ख़ैरु हुजे। पर चवण जो मतिलबु इहो आहे त हिन वक़्तु मौलाना साहब जेको फरमायो आहे त उनखे स्टेट खे खपे त उनखे पंहिंजो प्रोटेक्शन ॾे, पुलिस ॾे या जेके बि लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ हुनजो ख़्यालु करे, या जिन जिन माण्हुनि खे जंहिंमें वॾा सियासी लीडर जेके बि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जंहिंजे लाइ इहो ख़तरो आहे त उनखे प्रोटेक्शन मिलणु खपे। लेवल प्लेइंग फील्ड बि सभिनी खे मिलणु खपे। भाਵੇਂ PTI उन लीडरशिप खे छा आहे जो अगरि PTI या का ॿी पॉलिटिकल पार्टी अगरि इलेक्शन जे अमल में नथी अचे ऐं उनखे अगरि पासो कयो थो वञे त पोइ जेको सवालिया निशान थींदो, पाकिस्तान में त थींदो ई थींदो ऐं पाकिस्तान जो माण्हू बि ज़हनी तौर ते तस्लीम न कंदो। ऐं
इंटरनेशनल जेके डोनर एजेंसीज़ आहिनि, IMF आहे, अमेरिका आहे, यूरोपियन यूनियन आहे ऐं ॿिया जेके बि जापान आहे, त उहे एक्सेप्ट कोन कंदा। त मुंहिंजे ख़्याल सां लेवल प्लेइंग बि मिलणु खपे ऐं जेके ख़िते जा हालात आहिनि शकील साईं, उन ख़िते जे हालात में जेकॾहिं के क़ुवतूं अगरि चाहिनि थियूं त अफ़गानिस्तान खे डिस्टेबलाइज़ कयूं या सेंट्रल एशिया खे डिस्टेबलाइज़ कयूं, ऐं इलाही दफ़ा इहो चवंदो रहंदो आहियां ऐं उहो जेको मुंहिंजो तज़ियो हूंदो आहे उहो तज़ियो ईअं कोन हूंदो आहे। इंटरनेशनल प्रेस, इंटरनेशनल मीडिया, उनखे ॾिसी आउं कंदो आहियां जेका इंफॉर्मेशन थींदी आहे। त अगरि इन खिते खे डिस्टेबलाइज़ करिणो आहे त पोइ त हर चीज़ थी सघे थी, हर चीज़ पॉसिबल आहे। पर हिन वक़्तु ऐं जहिड़े नमूने इलेक्शन कमीशन फॉर्म्स वरिता आहिनि ऐं माण्हुनि फॉर्म भराया आहिनि, उहो अक़लियत हुजे या मायुनि जा फॉर्म आहिनि उहो भरिजी चुका आहिनि ऐं हाणे स्क्रूटनिंग जो अमल हले पियो, त आउं नथो सम्झां सुप्रीम कोर्ट जो जेको काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जेको फ़ैसिलो ॾेई चुका आहिनि ऐं उन हिसाब सां त इहे लॻे थो त इलेक्शन 8 फेबरवरी ते बिल्कुलु थींदा। 13 तारीख़ खां पोइ आउं सम्झां थो त मोमेंटम वधंदो, अञा जलसा जुलूस शुरू थी वेंदा। हाणे बि कॉर्नर मीटिंग्स थियनि पयूं हर जॻह ऐं इलेक्शन थिए छा जो इलेक्शन न थियणु नंढनि सूबनि जे लाइ सुठो कोन हूंदो ऐं असीं सम्झूं था त इलेक्शन न थियण जी माना इहा आहे त 18 अमेंडमेंट खे रूल बैक करिणो आहे या NFC अवॉर्ड खे ख़तमु करिणो आहे, त पोइ त इलेक्शन न थींदा। पोइ त माना जेको आहे सो सूबनि जा जेके हुकूक ख़तमु थी वेंदा। इलेक्शन असांजो जियापो आहे, ख़ासि तौर ते नंढे सूबनि जो ऐं वफ़ाक़ पाकिस्तान जो बि। इनाम साहब, मौलाना फज़लुर रहमान जा जेके ख़दशा आहिनि उहे ख़दशनि में त जेका गैर यकीनी सूरत हाल आहे इलेक्शन जे हवाले सां, उन मां इशारो मिले थो ख़ासि तौर ते KPK ऐं बलोचिस्तान जी सूरत हाल। अॼु जेका कोर कमांडर कॉन्फ्रेंस थी आहे, उन कोर कमांडर कॉन्फ्रेंस जे अंदरि जेको ISPR तरफ़ां पधिराई जारी कई वई आहे, उनमें चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन खे जेको बि घुर्बल ताउन हूंदो उहो फ़राहम कयो वेंदो। अव्हां कीअं ॾिसो था इलेक्शन जे हवाले सां? छा वाकई गैर यकीनी सूरत हाल आहे, उहा मुलतवी थी सघे थी, अॻिते पोइते थी सघे थी, या अव्हां सम्झो था त 8 फेबरवरी ते ई चूंडियूं थींदियूं? हा शकील, मां सम्झां थो त इलेक्शन जेका पाकिस्तान में जेके बि थियनि थियूं उनमें जेके ॿ टे स्टेक होल्डर्स आहिनि उनमें मूंखे लॻे थो मेजॉरिटी चाहे थी त इलेक्शन थिए। मिसाल ॿाहिरियूं जेके असांजा क़ुवतूं आहिनि जिन जो असां ते इन्फ्लुएंस आहे, से अमेरिका ऐं एस्टेब्लिशमेंट बि सभु चाहे थी जो उनखे को ॿियो रस्तो नथो सघे जंहिंजे ज़रिए मुल्क जी मुआशी ऐं सियासी माहौल खे बहितर बणाए सघे। अहिड़ी तरह सियासी पार्टियूं बि इहो कॾहिं बि न चाहींदियूं त का डिघी टेक्नोक्रेट गवर्नमेंट वेठी हुजे या केयरटेकर गवर्नमेंट वेठी हुजे, तंहिंजे करे उहो उन्हनि जी बि अक्सरियत चाहे थी त इलेक्शन थिए। इहे इम्कान आहिनि अलबत त जेको आहे इहा इलेक्शन थोरो अॻे पोइते थिए। मुमकिन आहे अहिड़ी सूरत हाल जुड़ी पए, को अहिड़े क़िस्म जा वाक़िया थी वञनि, हादसा थी वञनि। बाक़ी सियासी पार्टी तव्हां कल्ह ज़रदारी साहब जी तक़रीर ॿुधी, उहो इस्लामाबाद जूं शिकायतूं पियो करे। अहिड़ी तरह नवाज़ शरीफ़ बि जेको आहे सो इन क़िस्म जूं ॻाल्हियूं थो करे त PTI खे जेको आहे सो तमामु घणी सपोर्ट कई थी वञे ऐं उनजे पार्टी वर्कर्स खे जेको आहे सो हिरासा कयो थो वञे। अहिड़ी तरह जेको असांजे फज़लुर रहमान साहब ॻाल्हि करे थो, उन मां बि इहा ई साॻी शिकायत थिए थी। हाणे मूंखे फज़लुर रहमान साहब जी ॻाल्हि ते इहा हैरत थी थिए त इहा साॻी सिचुएशन जॾहिं कुझु साल अॻु KP में हुई, जो पीपुल्स पार्टी ऐं ANP इलेक्शन कैंपेन बि न पिया करे सघनि, तॾहिं त मौलाना साहब जो वॾो ज़ोर हो त कंहिं बि सूरत में जमहूरियत लाइ ज़रूरी आहे त इलेक्शन थियणु खपनि। अहिड़ी तरह ॿियनि बि क़ुवतुनि जॾहिं उन्हनि जा पंहिंजा मुफ़ाद अचनि था तॾहिं उहे इलेक्शन जे बारे में इन क़िस्म जी ख़्याल आराई कनि था। हिन महिल जेको पॉलिटिकल सिनेरियो आहे
उहो मूंखे ॾिसी ऐं जेको आहे सो वताए फ़क़ीर जी ॻाल्हि यादि थी अचे त भत जी ज़बरदस्त देग रधिजे, पोइ पाड़े वारा बि मरी वञनि ऐं अम्मा बि मरी वञे, पोइ आख़िर में मां वेही खावां। हाणे सभिनी जो इहो आहे, जेके बि पार्टियूं, चाहे पीपुल्स पार्टी हुजे, नवाज़ लीग हुजे, उहो इन पोज़ीशन में त का हिकिड़ी बि पार्टी कान्हे, इवन PTI बि कान्हे त को जेको आहे सो 266 जो 51% उहे खणी सघनि। जेके बि सर्वेज आया आहिनि उन में थोरे घणे फ़र्क़ सां 50-60 सीटूं हिकु हिकु पार्टीअ खे मिलनि थियूं ऐं मौलाना साहब त अञा घणो पोइते आहे। त इन सूरत हाल में मां सम्झां थो त घणनि इंक्लूडिंग पीपल्स पार्टी इन्हनि जो उहो पूरो जुगाड़ नथो थिए, जुगाड़ जेको चयो वेंदो आहे, जंहिंमें हुननि खे के धुरियूं इत्मीनान ॾियारनि त भई तव्हांखे हाणे इक़्तिदार में आणिबो। बिलावल भुट्टो आहे, ज़रदारी साहब, उहो बि चए थो त मां वज़ीर आज़म जा अहिड़ा इशारा थो ॾिए त मां वज़ीर आज़म थियणो आहे। अलाए छा ते वज़ीर आज़म थींदो। सिंध जूं वधि में वधि सीटूं जेके आहिनि 66 सीटुनि मां जेकॾहिं ॿियूं बि धुरियूं के खणनि त 40-45 सीटुनि जे आसपास खणंदा, जॾहिं त सीटुनि जी तादाद 170 खपे, जेकॾहिं असेंबली में 170+। अहिड़ी तरह नवाज़ लीग ख़ुदि हिकिड़े मखमसे में आहे, हुनखे पार्टी विदिन पार्टी बहरान आहिनि, विदिन फैमिली बहरान आहिनि। त हाणे इन सूरत हाल में जेका हुकूमत जुड़ंदी उहा हिकिड़ी मखलूत हुकूमत ई हूंदी, कोएलिएशन ई कोई ईंदो ऐं कोएलिएशन में हाणे बार्गेनिंग थिए थी त जेका मेजर पार्टी आहे उहा इहा थी चाहे त कोएलिएशन पार्टनर अहिड़े क़िस्म जा हुजनि जिन खे हैंडल करणु आसान हुजे, जिन खे डिक्टेट करणु आसान हुजे। त हिन सॼे मंज़रनामे में माना हर को लेम एक्सक्यूज़िस क्रिएट करे करे पंहिंजे लाइ स्पेस वठणु थो चाहे। बाक़ी न को मुल्क जे डेमोक्रेटिक प्रोसेस जे लाइ हुननि खे का वॾो कंसर्न आहे, न को जेको आहे सो अवाम जे मसइलनि जो जे लाइ हुननि खे को ध्यानु थो फाटे। त इन में हर को पंहिंजो पंहिंजो शेयर तलबे थो। हाणे इन में जेका असुल धुर आहे पाकिस्तान में उहा आहे एस्टेब्लिशमेंट। उन बि आख़िर में जीअं तव्हां ॿुधायो त अॼु इहो करे छॾियो आहे, इशारो ॾेई छॾियो आहे त माना असां इलेक्टोरल जेको बि थींदी प्रोसेस उनखे सपोर्ट ऐं बैक ॾियण जे लाइ तयारु आहियूं। त मूंखे को घणो नथो लॻे त इन क़िस्म जी का सूरत हाल जुड़े थी। अलबत्ता इन जा इम्कान ज़रूर आहिनि त थोरो मामिलो हेठि मथे को इलेक्शन जा डेट्स हेठि मथे थियनि। अगेन उन में बि प्रॉब्लम आहे त जेको जो सुप्रीम कोर्ट जो स्टांस आहे या जेके ॿाहिरियूं कुवतूं आहिनि, इदारा आहिनि, उन्हनि जो बि जेको मौक़ुफ़ आहे त उहे बि पाकिस्तान में जहिड़ी बि अंधी मंडी डेमोक्रेसी आहे उनजी रेस्टोरेशन चाहिनि था। ख़ुदि UAE, सऊदी अरब, ॿियूं जेके कुवतूं आहिनि उहे बि चवनि थियूं जेके जेके हिक ॿिए सां म्यूचुअल कोऑपरेशन थिए उन में असांखे का इलेक्टेड गवर्नमेंट ई एश्योरेंस ॾे। त इहे खोड़ शयूं आहिनि जंहिंजे करे मां त ईअं थो सम्झां त इलेक्शन जो प्रोसेस जारी रहंदो। डॉक्टर साहब, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पंजाब में सरप्राइज़ ॾिनो वेंदो। पीपल्स पार्टी वटि जेके टिकेटुनि जो असां ॾिसूं जेकॾहिं त उहो जीअं इनाम चयो त 60-70 जे विच में निकिरनि थियूं पियूं ऐं उहो सरप्राइज़ कहिड़े क़िस्म जो हूंदो? छा PP वटि उहो कहिड़ो अलादीन जो चिराग आहे जो KPK जे अंदरि बि स्वीप करे वठंदा, सेंट्रल पंजाब जे अंदरि बि स्वीप करे वठंदा, साउदर्न पंजाब बि उन्हनि ॾे अची वेंदो, बलोचिस्तान बि उन्हनि ॾे अची वेंदो, सिंध त हुई PP जी दावा आहे त उन्हनि जे खीसे में आहे। कहिड़ो सरप्राइज़ हूंदो उहो? सही मसइलो इहो आहे त हिकिड़ी ॻाल्हि त जेके डिस्ट्रीब्यूशन ऑफ वोट आहे उहो ऑलरेडी जेको आहे सो डिवाइडेड आहे। पंजाब में जेको आहे सो पार्टीशन खां पोइ जेको आहे सो भुट्टो शहीद खे इहो क्रेडिट थो वञे त हुन जेका बि आहे सेंटर टू द लेफ्ट पॉलिटिक्स कई हुई ऐं भुट्टो शहीद पंजाब में अगरि विन कई हुई त उहो जेके किसान मज़दूर ऐं उन वक़्तु नौजवान जेको आहे सो तबिको आहे उन वोट कयो। ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो त भुट्टे शहीद खां पोइ या जेको लाथो वियो शहीद कयो वियो उन खां पोइ तव्हां ॾिसो त 88 में असां विन कयोसीं पर असांखे हुननि कोन ॾिनो, ठगी कई हिननि असां सां ऐं लेटर ऑन बि ठगी कई ऐं हुननि डेलिबरेटली जेको आहे सो राइट विंग ऐं एक्सट्रीमिस्ट पॉलिटिकल पार्टीज़
खे प्रमोट कयो वियो पंजाब में, उनखे स्पेस ॾिनी वई, भले मुस्लिम लीग या ॿियूं पार्टियूं। केपी में बि यही सिचुएशन रही आहे त भुट्टो शहीद जे वक़्त खां वठी करे उते ANP रही आहे, नेशनल अवामी पार्टी, वली खान वारनि जी या बादशाह खान वारनि जी, ऐं या बलोचिस्तान में बि जेको आहे सो ख़ैर बख्श मरी वारा या ॿियूं जेके नेशनल अवामी पार्टी हुई उन वक़्तु, पर उन्हनि जी अफ़ादियत उन वक़्त ताईं हुई जेसि ताईं सोवियत रूस हो ऐं अफ़गानिस्तान में उते गवर्नमेंट्स जेके बि आयूं हुयूं उहे सोवियत रूस जे इन्फ्लुएंस ते हुयूं, उनजो असरु बलोचिस्तान ऐं केपी में थियो। पर साॻे वक़्त में जेको आहे सो जॾहिं सोवियत रूस जॾहिं टुटो आहे ऐं पोइ जेको चेंजिस आयूं आहिनि नजीबुल्लाह खे शहीद करण खां पोइ जेको आहे सो उते जेके बि गवर्नमेंट्स आयूं हुयूं उन में स्पेस लेफ्ट जी पार्टीज़ जो या नेशनलिस्ट पार्टी जो केपी ऐं बलूचिस्तान में ख़तमु थी वियो। जॾहिं त असांखे जेको आहे इस्टेब्लिशमेंट वधणु कोन ॾिनी, त हाणे इहे त हिकिड़ी हिस्टोरिकल ॻाल्हियूं आहिनि जेके आहिनि उन सां केरु डिनाए नथो करे सघे। बिलावल साहब जी सर्वाइवलिटी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सर्वाइवलिटी इहा आहे त असां जेको असांजी जेको बुनियादु जंहिं उसूलनि ते ठहियो हो उनखे असीं वठी हलंदासीं त असांखे वोट मिली वेंदो, सरप्राइज़ उतां ई मिलंदियूं। डॉक्टर साहब तव्हां चओ था पीपल्स पार्टी खे एस्टेब्लिशमेंट वधणु कोन ॾिनो ऐं PP पंहिंजे असूलनि ते कारबंद रहंदी, पर हिन वक़्तु जेके असां रुगो आसिफ ज़रदारी सां जेके मुलाक़ातूं आहिनि उन मुलाक़ातुनि में शफ़ीक मेंगल जी मुलाक़ात, सरफराज़ भुगटी जी मुलाक़ात, फैसल वाबडा जी मुलाक़ात। फैसल वाबडा जो तव्हांखे उहो सीन यादि हूंदो जॾहिं कंहिं टॉक शो में हू बूट खणी वेठो हुयो, त इन मां त तासुर इहो मिले थो पीपल्स पार्टी एस्टेब्लिशमेंट जी पार्टी थी चुकी आहे। जेके चार्ल्स डिगॉल जेको आहे सो फ्रांस जे बारे में चवंदो हो तो फ्रांस जो जॾहिं आउं नालो वठां थो तो फ्रांस मीन्स अज़ीम फ्रांस, इहो चार्ल्स डिगॉल चवंदो हो, जेको उते जो पॉलिटिशियन बि हो, सदर बि रहियो हो, 5th रिपब्लिक जो बुनियादु विझण वारो हो, 2nd वर्ल्ड वॉर में फ्री फ्रेंच आर्मी जो बुनियादु हुन विधो ऐं हिकिड़ो मुदबर शख़्सियत हो। त पाकिस्तान पीपल्स पार्टी अगरि उहे जेके ज़ुल्फ़कार अली भुट्टो जा जेके जिन बुनियाद ते पार्टी ठही हुई, अगरि असां उहो छॾियोसीं त उहा असांजी अज़ीम पार्टी कान रहंदी। मुलाक़ातूं ज़ुल्फ़कार अली भुट्टे शहीद बि मौदूदी सां कई, जेको हिकिड़ो राइट विंग जो कटर फंडामेंटलिस्ट हो। मुलाक़ातूं बेनज़ीर शहीद बि जेको सो इलाही जेके एक्सट्रीमिस्ट एलिमेंट चई भुट्टो खे फांसी ॾिनी, उन सां बि हथ मिलाई MRD में बेगम नुसरत भुट्टो साहिबा ऐं बेनज़ीर शहीद वई। मुलाक़ातूं इज़ नो प्रॉब्लम, पर पार्टी जो जेको सो बुनियादु आहे, पार्टी जो जिस आहे, पार्टी जंहिं बुनियाद ते हले थी, कड़ी ख़ुदा बख़्श में कल जेको माण्हू जा जेको कठो थियणु हज़ारनि जी तादाद में, उहे इन आइडियोलॉजी जी बुनियाद ते आहे, न कि ॿी के बुनियाद ते। इहो इनाम साहब, डॉक्टर साहब जो चवणु आहे त एस्टेब्लिशमेंट पीपल्स पार्टी खे वधणु नथी ॾिए ऐं पीपल्स पार्टी अॼु बि उन असूलनि ते क़ाइमु आहे। जेकॾहिं डॉक्टर साहब जो चवणु आहे त उन असूलनि तां पीपल्स पार्टी विड्रॉ करे वई त उहा पार्टी ज़िंदा न रही सघंदी। अव्हां कीअं सम्झो था अॼोकी पीपल्स पार्टी खे? ऐं मूंखे डॉक्टर साहब हिकिड़ो तमामु पढ़ियल लिखियल आहे सियासी वर्कर, तव्हांखे एतिरा मां हुनजे लाइ पाण चार्ल्स डिगॉल सां साईं ज़रदारी साहिब खे भेटियो वञी ऐं 3rd रिपब्लिक जूं ॻाल्हियूं कयूं। मां खे ॿुधायो त ज़रदारी साहिब जी सियासत में जेके मोहतरमा ॿियनि खे छॾियो, जेके मोहतरमा पंहिंजा उसूल क्रिएट कया हुआ उहे तव्हांखे किथे नज़र आया आहिनि? यानी तव्हां त रुगो मुलाक़ातुनि जी ॻाल्हि कई, मां शमूलियत जी ॻाल्हि थो कयां। बिज़न जो साईं भुगटी, साईं फलाणा, इहे इन्हनि जो नज़रियो छा आहे? इहे कंहिंजे इशारे ते इहे कंदा आहिनि? वाडा कंहिंजो माण्हू आहे? एस्टेब्लिशमेंट जे माण्हुनि खे कंहिं अञा सिंग थींदा आहिनि छा जेके ख़बर पए त हे एस्टेब्लिशमेंट जो माण्हू आहे? एस्टेब्लिशमेंट जे मर्ज़ीअ खां सवाइ 2008 में इन्हनि खे हुकूमत मिली पए सघी छा? एस्टेब्लिशमेंट जे मर्ज़ीअ खां सवाइ सिंध में 15 सालनि खां हिननि खे हुकूमत मिलणु मुमकिन आहे छा? एस्टेब्लिशमेंट जे मर्ज़ीअ खां सवाइ हिननि जी जेके आहिनि से
इवन हिज़्ब इख़्तिलाफ़ में जेका हिननि जी पोज़ीशन उहा इंश्योर थी पई सघी छा? तव्हांखे ख़बर आहे एस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी न हुई त मोहतरमा जहिड़ी पॉपुलर लीडर खे हुन 93 जे इलेक्शन्स में अलाए किथे वञी बीहारे छॾियो, 90 जे इलेक्शन में अलाए किथे वञी बीहारे छॾियो। त सवाल इहो आहे त एस्टेब्लिशमेंट जा सभु माण्हू पीपल्स पार्टी बि एस्टेब्लिशमेंट सां ई डील करे सभु शयूं करे थी। कहिड़ा जेके अहिड़ा रहनुमा असूल आहिनि पीपल्स पार्टीअ जे गवर्नेंस जो मॉडल तव्हांखे ख़बर आहे हाणे छा आहे? जेके हज़ारे माण्हू गॾु थियनि था उहो हिननि गवर्नेंस जो मॉडल यूसी सतह ताईं माण्हू पाण सां ॿधी छॾिया आहिनि। उन्हनि खे 5 नलका बि मिलिया आहिनि, 5 नौकरियूं बि मिलियूं आहिनि, लुट जे माल मां नंढनि नंढनि ठीकनि मां उन्हनि खे हिसो मिलियो आहे, रोड जे जेको आहे सो ठीकनि मां हिसो मिलियो आहे। हाणे उन्हनि खे हिननि ॿधी छॾियो आहे, 5 रुपया बि मिलिया आहिनि। त भई हाणे इहा तव्हांखे यूसी खटराइणी आहे ऐं हो हुननि जो बि इज़त जो मामिलो आहे, रोज़गार जो मसइलो आहे। तंहिंजे करे सिंध में त उहो मॉडल ख़तम ई कोन थो थिए। हाणे मां जॾहिं इहा ॻाल्हि थो कयां त हिन जो मतिलबु न आहे त मां पीपीए जो मुखालिफ़ आहियां। मां इन खां वधीक जेके ॿियूं क़ुवतूं आहिनि उनजो मुखालिफ़ आहियां। उहे त अवाम जी नुमाइंदगी घरे घटि कनि ई कोन थियूं। उन्हनि जो त मॉडल ई अजीब आहे। पर जिन खे वोट मिलनि था उहे हाणे पॉपुलर जेको पॉपुलिस्ट ट्रेंड जुल्फ़कार अली भुट्टे क्रिएट कयो हो त माण्हुनि जे बजाए मुस्लिम लीग जे मॉडल खे ओवर पास करे जेको आहे सो डायरेक्ट माण्हुनि खां जेको वोट वरितो हो हाणे उहो रिवर्स थी चुको आहे। हाणे पीपल्स पार्टी बि मुस्लिम लीग जो जेको आहे सो फंक्शन कहिड़ी मुस्लिम लीग कन्वेंशन मुस्लिम लीग वारो मॉडल अख़्तियार करे वरितो आहे ऐं उन पैटर्न ते इलेक्शन्स विढ़े थी। ऐं ज़रदारी साहिब खे इन सां दिलचस्पी न आहे त जेको आहे सो अवाम जो छा थो थिए, उनखे दिलचस्पी इन सां आहे त इस्लामाबाद असांजी ॻाल्हि नथो सम्झे। इस्लामाबाद मां मुराद केरु ॻाल्हि नथो सम्झे ऐं जेकॾहिं जॾहिं इस्लामाबाद ॻाल्हि सम्झंदो त ज़रदारी साहिब सां वेही रहंदो। छाजा उसूल, छाजी पार्टी, छाजा नज़रिया, उहे नज़रिया गॉन विद द विंड। उन्हनि जी जो दौर पूरो थियो, हाणे लेन देन जो मसइलो आहे, लेन देन जो सॼो चक्कर आहे। उन में लेन देन में जॾहिं क्वालिफाई कंदा तव्हां ॾिसंदो हिननि खे इक़्तिदार बि मिलंदो। पर हे जेके शयूं हिन महिल कंप्लेंट्स थियनि थियूं न पीपल्स पार्टी जे तरफ़ खां, उनजो सबबु आहे हिकिड़ो इहो बि आहे त ख़ुदि सिंध में खुलम खुला इस्टेब्लिशमेंट चाहे थी त हाणे हिननि खे उहा फ्री हैंड न मिले जेको 2018 जे इलेक्शन्स में मिलियो। हाणे हे बि अंडर प्रेशर हुजनि। हिकु त कोशिशि इहा थींदी मुंहिंजो ख़्यालु आहे त हे अचनि ई कोन, पर जेकॾहिं अचनि बि था त हिननि जो मुठ में हुजे। कहिड़ी इस्टेब्लिशमेंट जो आहे मुतालबो जेके पूरो न कयो आहे, उहे चाहे सिंध जूं ज़मीनूं हुजनि, सिंध जा वसीला हुजनि। डॉक्टर साहब पॉलिटिकल जेको सिस्टम आहे इलेक्ट्रोल सिस्टम आहे, ज़ाहिर आहे त उनमें इस्टेब्लिशमेंट जी तमामु घणी इंटरफेरेंस रही आहे। फ्री एंड फेयर इलेक्शन थियणु हिकिड़े सवालिया निशान आहे। हिन वक़्तु जेकॾहिं असां मुल्क जूं समूरियूं पॉलिटिकल पार्टियूं तक़रीबन मां समूरियुनि पॉलिटिकल पार्टियुनि जो खे इंक्लूड कयां थो, उनमें पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, PTI सभु पार्टियूं शामिल आहिनि, उहे ईअं फील थिए थो त इस्टेब्लिशमेंट जी अम्ब्रेला जे हेठि आहिनि। प्रो इस्टेब्लिशमेंट उन्हनि जो किरदारु वञी रहियो आहे। नवाज़ लीग खे खणो, पीपल्स पार्टी खे खणो, शफ़ीक मेंगल, फैसल वाबडा, सरफराज़ बुगटी, हर जाइ ते अव्हांखे मिलंदा। ही जेको रोल आहे पाकिस्तान जे अंदरि इस्टेब्लिशमेंट जो रोल वधियो आहे, पॉलिटिकल पार्टियुनि डिक्लाइन कयो आहे, उन जा कारण कहिड़ा आहिनि? अव्हांखे छा लॻे थो, इहो वाकई सही आहे त पॉलिटिकल पार्टियुनि डिक्लाइन कयो आहे? इनाम शेख के जे लाइ मूंखे इलाही एतिराम आहे। हिकिड़ो लर्नड पर्सन आहे ऐं मूंखे दिली तौर ते ऐं जॾहिं उहो मिलंदो आहे त आउं एतिराम कंदो आहियां। मूं चार्ल्स डिगॉल जो मिसाल ॾिनो, कंहिंखे कंपेयर कोन कयो। फ्रांस ऐं चार्ल्स डिगॉल जो मूं हिकु कंहिं न करीम ख्वाजा सां कंपेयर कोन कयो। मूं हिकिड़ो मिसाल ॾिनो कि चार्ल्स डिगॉल फ्रांस लाइ इहो चवंदो ऐं करीम ख्वाजो इहो थो चए त पीपल्स पार्टी अगरि भुट्टे जे उसूलनि ते नथी हले त उहो पीपल्स पार्टी कान्हे। ईअं मूं चयो, हिकिड़ी ॻाल्हि क्लियर थिए। ॿी जेका ॻाल्हि आहे त बदकिस्मती इहा आहे, जेकॾहिं भरे सघी जी सियासत बि असां ॾिसूं त हिते जेके पॉलिटिकल मैन्यूवरिंग ऐं लीडर्स जी मैन्यूवरिंग पार्टीशन खां पहिरीं जेके कुझु थियूं, ऐं नथो ॻाल्हाइणु चाहियां पार्टीशन खां पहिरीं छा थियो छा न थियो। सिंध में ख़ासि तौर ते पॉपुलर लीडर अला बख्श उमर खे क़तल करे
हिते मुस्लिम लीग खे एंटर करायो वियो ऐं कहिड़ा कहिड़ा माण्हू हुआ जिन क़तल में शमूल हुआ ऐं मुस्लिम लीग खे एंटर कयो वियो। अहिड़े नमूने बर सगीर में 42 में या 40 में जहिड़े नमूने जेको आहे सो पॉलिटिकल पार्टीज़ खे तयारु कयो वियो। हाणे उहो ई पैटर्न जेको आहे सो पाकिस्तान खे विरसे में मिलियो आहे ऐं पाकिस्तान में जेका जॾहिं पाकिस्तान आज़ादु थियो त पॉलिटिकल पार्टी हिकिड़ी मुस्लिम लीग हुई ऐं उहो बि जिना चयो त इहो खोटा सिका आहिनि। ॿिए पासे ख़ुदाई ख़िदमतगार हुई ऐं उहो ॿ पार्टीज़ हुयूं। जॾहिं त बंगाल में जेका आहे सा उहे जेके फॉरेन उनखे जेको लॉ मिनिस्टर कयो वियो हो जोगिंदर मंडल जी जेका पार्टी हुई ऐं इहे शयूं हली कोन सघियूं। पोइ मुजीब जी पार्टी ठही, नेशनल अवामी पार्टी ठही, भुटे शहीद पीपल्स पार्टी ठाही ऐं पाकिस्तान जो हादसो थी वियो, ईस्ट पाकिस्तान ठही वियो। मुस्लिम लीग सोहरवर्दी जेको आहे सो एॾो वॾो लीडर हो, उहो मिसकैलकुलेशन करे वियो ऐं पोइ मुजीब अची वियो। त हिते पाकिस्तान में त इहो ई सिस्टम रहियो आहे ऐं पाकिस्तान में इहो सिस्टम त हाणे कीअं जान छॾाइजे। जान ई छॾिजी त पॉलिटिकल अमल हले ऐं जेको आहे सो इलेक्शन थियनि ऐं इलेक्शन में स्पेस पैदा कनि माण्हू, वक़्त सां गॾु स्पेस थी वेंदी आवाम जी, इदारनि जी, सॉवरेनिटी जी। ॿियो त को हल कोन्हे, ॿियो छा हल आहे। हिते को माओज़ेतंग वारो या लेनिन वारो त इनकलाब कोन थो अची सघे। हिते जेको आहे सो ईरान वारो जेको आहे सो रुजत परस वारो इनकलाब त कोन हिते ईंदो। हिते जेको आहे सो इहो ई थींदो, इलेक्शन वारा अमल थींदा, उन में स्पेस पैदा करे कुझु स्पेस कढिजे। इहो ई अमल आहे जंहिंजे तहत कुझु सर्वाइवलिटी नंढनि सूबनि जी थी सघे थी। ॿियो त मूंखे को हल नज़र कोन थो अचे। डॉक्टर साहब, पीपल्स पार्टी जो ही खणी असां मिसाल वठूं था। ज़ाहिर आहे त पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर में ऐं अॼोकी पीपल्स पार्टी पाण जे करे कंपैरिज़न कयूं त तव्हां सम्झो था त शफ़ीक मेंगल जी शमूलियत, सरफराज़ बुगटी जी शमूलियत ऐं फैसल वावडा जी अञा शमूलियत न थी आहे, मुलाक़ात, अवां सम्झो था पीपल्स पार्टी जी इन्हनि शमूलियत करे करे बहितर अमल कयो आहे? ॾिसो, इन जो जवाब त आउं फ़िलहाल क़बल वक़्तु आहे ऐं मूंखे जेको आहे सो आउं सम्झां थो त इलेक्टोरल प्रोसेस आहे। इलेक्टोरल प्रोसेस में हर तरह जा माण्हू लीडरशिप सां मिलंदा आहिनि, उहो मुस्लिम लीग हुजे या जेको आहे सो मिलण ऐं शमूलियत में फ़र्क़ु आहे डॉक्टर साहब। न शमूलियत जेसिताईं आसिफ ज़रदारी जी स्टेटमेंट आहे त पंहिंजो शफ़ीक मेंगल मिलियो आहे, शमूलियत कोन कई आहे जेका मूं ॿुधो आहे। ठीकु आहे। सरफराज़ बुगटी जे लाइ छा था चओ? सरफराज़ बुगटी जे बारे में मूंखे एतिरी इल्मु कान्हे ऐं मूं पढ़ियो कोन्हे। हा, मुलाक़ात ज़रूरु ठही आहे हुनजी, अॻिते छा थो थिए मुलाक़ात ठही आहे। अगरि मिलियो बि आहे त पार्टी जो जेको तर्जुमान आहिनि उनखे वाज़े तौर ते क्लियरिफिकेशन करे सघनि था। मां इन पोज़ीशन में कोन आहियां त आउं क्लियरिफाई करे सघां इहे जेके बारीक बीनियूं या बलोचिस्तान। इनाम शेख साहब, डॉक्टर साहब जो चवणु आहे त शहीद अल्लाह बख्श सूमरो जो मिसाल कोट कयो आहे, उनखां बाद में लाॻीतो जेको हिते हिकिड़ो पॉलिटिकल प्रोसेस रहियो आहे, ज़ाहिर आहे त उनमें इंटरफेरेंस रही आहे। ऐं डॉक्टर साहब जो चवणु आहे त इलेक्ट्रोल जेका पॉलिटिक्स आहे उनमें ईअं थींदो आहे, सियासी अमल जारी रहणु घुरिजे ऐं सियासी अमल जारी रहण सां ई स्पेस निकिरी सघे थो पॉलिटिकल पार्टियुनि जे लाइ, डेमोक्रेटिक पार्टियुनि जे लाइ। डॉक्टर साहब ॾिसो न, हिते डिघो बस आहे त पंहिंजो अल्लाह बख्श सूमरे जे क़त्ल में को चंद फ़र्द हा या पूरो वॾेरो तबिको हो या उन सां गॾोगॾु अंग्रेज़ बि हा ऐं अंग्रेज़नि जा ख़ासि माण्हू केरु आहे, अंग्रेज़नि जे पूरे पॉलिटिकल सिस्टम खे तमामु कंहिं बख़्शो, इहो हिकिड़ो डिघो बस आहे, हिन में नथा वञूं। मां रुॻो इहो थो चवां त ॾिसो, भुट्टो साहब जूं बि हिकिड़ी पंहिंजी जॻह ते पॉलिटिकल के ग़लतियूं हुयूं, लेकिन भुट्टो साहब छो जो रियल हिकिड़ी पॉलिटिकल ब्रेन हो, हुनखे ख़बर हुई त जेकॾहिं मां कंप्रोमाइज़ कंदुसि त पोइ मुंहिंजी तारीख़ में जाइ न ठहंदी। तंहिंजे करे हुन पंहिंजे जान जी बि परवाह न कई, पंहिंजे तारीख़ जे में ज़िंदह रखण जे लाइ। मोहतरमा जॾहिं अचे पई हुनखे साफ़ चयो त भई हेॾा तोखे ख़तरा आहिनि, थ्रेट्स आहिनि, उन चयो दैट इज़ नॉट समथिंग न्यू, भुट्टो वॉज़ ऑलरेडी डाई यंग। सभई भुट्टा जेके जवानी में मरंदा आहिनि, तंहिंजे करे मुंहिंजे आॾो बि इन जी
ही थींदो आहे प्रोफेशनल रवैयो सियासत ॾांहुं। इन खे चइबो आहे प्रोफेशनल हेज़ार्ड्स, यानी तव्हां जॾहिं कंहिं को बि कमु कयो था उन में ख़तरा बि आहिनि, उन में फ़ाइदा बि आहिनि, ऐं ख़तरनि खे जेकॾहिं तव्हां भॼंदव त पोइ तव्हां सही सियासी अमल जो हिसो नथा थी सघो। तव्हां ज़रदारी साहिब खे तव्हांखे यादि आहे न राहिल शरीफ़ जे दौर में धमकी ॾिनी त ईंट बजा दे, पोइ छा थियो? पोइ ज़रदारी साहिब वरी सुम्ही पियो दुबई में 2-3 महीना अचे न पियो हेॾे। त ही पॉलिटिकल रवैयो न हूंदो आहे, ही सौदागिरी वारो हूंदो आहे, लेन देन वारो। हाणे उहा लेन देन ते जेके आहिनि न पार्टी, मूंखे घणो वक़्तु माण्हुनि खे यूज़ न करे सघंदियूं आहिनि। मूंखे डॉक्टर साहब पुराणो पॉलिटिकल वर्कर आहे, हिकिड़ो सेनर माइंड रखंदड़ माण्हू आहे ऐं प्रो डेमोक्रेसी आहे ऐं प्रो पीपल अप्रोच आहे, मूंखे हुनजे लाइ ज़ाती तौर ते एतिराम आहे। पर हिन हाणे बि जेको इहो असां हुकूमत ठाहींदासीं, बाबा कीअं तव्हां हुकूमत ठाहींदव? पंजाब जे जेको वोटिंग जो पैटर्न आहे उहो घणे में घणो आहे बिरादरीज़म ते, ऐं जेको आहे सो साईं मुंहिंजे खे चवां सदरन पंजाब में PTI जो को एॾो वॾो रूट्स कोन्हनि के, नॉर्दर्न पंजाब में PTI जा एॾा रूट्स कोन्हनि। सॼी लड़ाई आई 40-50 जेके सीटूं आहिनि सेंट्रल पंजाब जो, उन में बि कमु कयलु आहे नवाज़ लीग जो। जेकॾहिं फेयर इलेक्शन्स बि थींदियूं त ईअं त कोन्हे त 5 सीटूं नवाज़ लीग खणंदी ऐं 45 सीटूं PTI खणंदी। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। इनाम शेख साहब, डॉक्टर करीम ख्वाजा साहब, तव्हां ॿिन्ही महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।